अचो त कुझु मश्क जा सवाल हल था कयूं ट्रायंगल्स जे बारे में। ऐं असां वटि हिते ट्रायंगल्स आहिनि ऐं असां वटि जेको पहिरीं फिगर आहे अचो उनखे ॾिसूं था त इन में असां वटि ॿ ट्रायंगल मिलियल आहिनि ऐं असांखे जेका इहा ऑरेंज रंग जी एंगल आहे ऐं जेका नीरे रंग जी एंगल आहे असांखे इहे मालूम करणियूं आहिनि। ऐं असांखे ख़बर आहे त जेका ए बी लाइन आहे उहा बराबरि आहे लाइन बी सी जे ऐं उनखां अलावा लाइन बी सी बराबरि आहे लाइन सी डी जे, छाकाणि त इन्हनि जे विच में हिकिड़ी लीक लॻल आहे। ऐं हीउ हिकिड़ो आइसोसेलिस ट्रायंगल आहे छाकाणि त इन जा ॿ पासा बराबरि आहिनि। ऐं हिकिड़े आइसोसेलिस ट्रायंगल जे बारे में असांखे ख़बर आहे त उन जे अंदरि ॿ एंगल्स बराबरि हूंदियूं आहिनि ऐं असांखे हिकिड़ी एंगल त मिलियल आहे जेका 31 आहे, त ॿी जेका एंगल आहे 31 जे अपोज़िट में उहा बि 31 थींदी, छाकाणि त हिकिड़े आइसोसेलिस ट्रायंगल में ॿ एंगलियूं बराबरि हूंदियूं आहिनि। हाणे अचो त टीं एंगल ॻोल्हियूं, छाकाणि त हिकिड़े ट्रायंगल जे टिनिनि एंगल्स जो जोड़ 180 हूंदो आहे। त असां 31 ऐं 31 खे जोड़ कयूं ऐं उनखां पोइ जेका टीं एंगल आहे जेका बी वटि आहे असां उनखे ए बी सी एंगल लिखूं था, उहे बराबरि थींदियूं 180 जे। त 31 खे अगरि असां 31 सां जोड़ कंदासीं त असांखे मिलंदो 62 ऐं 62 ऐं उनखां पोइ मेजरमेंट ऑफ एंगल ए बी सी बराबरि थींदो 180 जे। त अगरि असां 180 मां 62 खे कट कंदासीं त असांखे जवाबु मिलंदो 118 डिग्रीज़। त 180 मां 62 कटण सां असांखे 118 डिग्रीज़ मिलंदियूं। त मतिलबु असां वटि जेका इहा एंगल आहे जेका ए बी सी जे विच में जेका एंगल आहे इहा बराबरि थींदी 118 डिग्रीज़ जे। हाणे अगरि असां गौर कयूं त 118 जे अपोज़िट में जेका एंगल आहे इहा 118 सां सप्लीमेंट्री आहे, यानी इन ॿिन्हिनि जो जोड़ 180 थियणु खपे। त 180 मां अगरि असां 118 कटींदासीं त असांखे मिलंदो 62 डिग्रीज़, यानी इहा जेका एंगल थींदी इहा 62 जे बराबरि थींदी। हाणे तव्हां गौर कयो त लाइन जेका बी सी आहे ऐं जेका लाइन सी डी आहे इहे पाण में बराबरि आहिनि, यानी ही हिकिड़ो ॿिपुर पासो त्रिकुंडो यानी आइसोसेलिस ट्रायंगल आहे। त मतिलबु जेका डिग्री 62 आहे हिकिड़े पासे वारी 62 डिग्री ॿिए पासे वारे जेका असां वटि नारंगी एंगल आहे उनजे बि बराबरि थींदी। त मतिलबु हीअ 62 डिग्री बराबरि थींदी, जेका डी वटि एंगल आहे उहा बि असां वटि 62 ई थींदी। ऐं असांखे ख़बर आहे त ट्रायंगल जा जेके टई कुंड हूंदा आहिनि, टई जेके एंगल्स हूंदियूं आहिनि उहे 180 जे बराबरि हूंदियूं आहिनि। त असां लिखी सघूं था त 62 ऐं वरी उन सां गॾु जोड़ में ॿियो 62 ऐं उनखां पोइ असां मैयर लिखी सघूं था त मैयर ऑफ एंगल बी सी ऐं डी उहो बराबरि थींदो 180 जे। त 62 ऐं 62 जोड़ कंदासीं त असांखे थी वेंदा 124 ऐं 180 मां अगरि असां 124 कटियूं त असांखे जवाबु मिलंदो 180 मां 124 कटण खां पोइ 100 कटिजी वियो त 80 बचो ऐं 80 मां 24 विया त असां वटि 56 बचो, मतिलबु 56 डिग्रीज़ असां वटि मैयर थींदो एंगल बी सी डी जो। हाणे हिन ते अचूं था त हिते असांखां पुछो वियो आहे त मेजरमेंट ऑफ एंगल ए बी ई छा थींदो। हाणे हिननि ई बी ऐं ई जे विच में लाइन बि न ठाही आहे, त अचो असां हिन में लाइन ठाहे था छॾियूं। त हाणे जेका ए ऐं बी ऐं ई जे विच में जेका लकीर आहे इन जी एंगल पुछी वई आहे। हाणे इन में तव्हां गौर कयो त असांखे मिलियल आहे त ए ऐं डी ऐं बी ऐं डी पाण में बराबरि आहिनि। त मतिलबु इहो हिकिड़ो इक्विलेटरल ट्रायंगल आहे। इक्विलेटरल ट्रायंगल उहो हूंदो आहे जंहिंजा टई पासा बराबरि हूंदा आहिनि ऐं टई पासा बराबरि आहिनि त मतिलबु उनजी एंगल्स बि बराबरि हूंदियूं आहिनि ऐं उहा एंगल 60 डिग्री हूंदियूं आहिनि, छाकाणि त टई जोड़ करे असांखे 180 मिलंदो त उहो 60 ई थी सघनि थियूं। हाणे अॻिते अचूं था त इहा जेका हेठीं असां वटि ट्रायंगल आहे इन में ॾिसो त जेका लाइन बी डी आहे ऐं लाइन डी ई आहे इहे पाण में बराबरि आहिनि। त मतिलबु इहो हिकिड़ो आइसोसेलिस ट्रायंगल आहे ऐं इन जा ॿ कुंडूं बराबरि आहिनि ऐं टीं जेका कुंड आहे उहा असांखे मिलियल आहे त उहा 90 डिग्री आहे, छाकाणि त उहा राइट एंगल आहे। हाणे इहा जेका डी वटि जेका एंगल आहे इहा 90 डिग्री आहे ऐं हेठियां जेका ॿई एंगल्स आहिनि इहे पाण में बराबरि थींदियूं, छाकाणि त हिकु इहो असां वटि आइसोसेलिस ट्रायंगल आहे। त असां हिननि खे लिखी छॾियूं था त इहे एक्स जे बराबरि आहिनि। हाणे अचो त उन साॻे ई फार्मूले ते हलूं त ट्रायंगल जा जेके टई कुंड हूंदा आहिनि उन्हनि जो जोड़ असां वटि 180 हूंदो आहे। त असां लिखूं था त हिकिड़ी कुंड जेका एक्स आहे, वरी ॿी कुंड एक्स ऐं टीं कुंड जेका असांखे 90 मिलियल आहे उहा 180 जे बराबरि आहे। त एक्स ऐं एक्स खे जोड़ कंदासीं त असांखे 2x मिली वेंदो ऐं उन में जोड़ कंदासीं 90 बराबरि थींदो 180 जे। त हाणे 90 ॿिन्हिनि पासनि खां कटियूं था त असांखे मिलंदो 2x बराबरि 90 जे ऐं ॿिन्हिनि पासनि ॿिनि सां वंड कयूं त x बराबरि असांखे मिलंदी 45 जे। त मतिलबु इहा एंगल जेका आहे 45 जे बराबरि आहे। हाणे हे ॾिसो त ए बी ऐं ई इहा बराबरि थींदी 60 ऐं उन सां गॾु जोड़ 45 जे, जेका असांखे मालूम करणी हुई सवाल में। त एंगल जेका आहे एंगल ए बी ई
उहा बराबरि थींदी 105 डिग्रीज़ जे। हाणे अचो त हिकिड़े ॿिए मिसाल ते हलूं था। इन मिसाल में असां वटि हिकिड़ो आइसोसिलीस ट्राइंगल यानी अहिड़ो ट्राइंगल आहे जंहिंजूं ॿ कुंडूं बराबरि आहिनि जेके ज़ाहिर थियल आहिनि ॿिनि लीकनि सां। ऐं असांखे ख़बर आहे त जॾहिं हिकिड़ो आइसोसिलीस ट्राइंगल हूंदो आहे त उन जूं जेका हेठियूं ॿ एंगल्स आहिनि उहे बि पाण में बराबरि हूंदियूं आहिनि। त हीअ जेका एंगल आहे बी वटि ऐं जेका एंगल आहे सी वटि इहे पाण में बराबरि आहिनि। त असां इन्हनि खे एक्स सां छो था करे छॾियूं? ऐं असांखे ख़बर आहे त कंहिं बि ट्राइंगल जी टिनि एंगल्स जो जोड़ 180 जे बराबरि हूंदो आहे। त असां लिखी सघूं था x प्लस 36 जेका असांखे सवाल मिलियल आहे उहो 180 जे बराबरि आहे। त एक्स में एक्स जमा कंदासीं 2x थी वेंदो ऐं उन खां पोइ जेको 36 सवाल में मिलियल आहे उहो लिखूं था ऐं उहो बराबरि थींदो 180 जे। त ॿिन्हिनि पासनि 36 सां कट था कयूं त 2x बराबरि थींदो, हितो 36 असांजो 36 सां कटिजी वेंदो ऐं 180 मां अगरि असां 36 खे कट कयूं त असांखे छा मिलंदो? असांखे मिलंदो 144। हाणे असां वटि ॿ ज़र्ब में आहे एक्स सां, त ॿिन्हिनि पासनि खे अगरि असां ॿिनि सां वंड कयूं त असां वटि एक्स बराबरि थींदी 72 डिग्रीज़ जे। यानी इहे जेका असां वटि एंगल्स जेके गुम थियल आहिनि इहे बराबरि आहिनि 72 डिग्रीज़ जे।